मुझे साईं फरमायो दुनिया वारो मां पाण त तव्हां खां जुदा थियो थो वञा, मां पाण त दुनिया खे छॾियो थो वञा, मां पाण त बुरको मटायो थो वञा, मां पाण त पंहिंजे ख़ुदा खे प्यारो थी थो वञा, मां पाण त दुनिया में लड़ियूं थो वञा, लेकिन ॿुधो त रख तो फीकुम अमरईन शारईन लन तज़िलू मा तमस्सकतुम बिहिमा, लेकिन मां तव्हां वटि ॿ शयूं छॾियूं थो वञा, जेकॾहिं तव्हां उन्हनि ॿिनि शयुनि खे पंहिंजे सीने सां लॻाईंदव लन तज़िलू मा तमस्सकतुम बिहिमा, तव्हां क़यामत ताईं गुमराह न थींदव। मुंहिंजे साईं फरमायो किताबुल्लाहि व सुन्नती, हिकु मां तव्हां वटि पंहिंजे ख़ुदा जो किताब छॾियूं थो वञा, यानी मां तव्हां वटि ख़ुदा जो क़ुरान छॾियूं थो वञा, ॿियो मां तव्हां वटि पंहिंजी सुन्नत यानी पंहिंजो तरीक़ो छॾियूं थो वञा। अगरि तव्हां ख़ुदा जे क़ुरान खे सीने सां लॻाईंदव, अगरि तव्हां ख़ुदा जे क़ुरान खे सम्झण जी कोशिश कंदव, अगरि तव्हां ख़ुदा जे क़ुरान खे पढ़ण जी कोशिश कंदव, अगरि तव्हां ख़ुदा जे क़ुरान जे हुक्मनि ते हलण जी कोशिश कंदव, ऐं जेकॾहिं तव्हां मां मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत खे अपनाइण जी कोशिश कंदव, यानी मुंहिंजे तरीक़े खे इख्तियार कंदव, मुंहिंजे साईं फरमायो क़यामत ताईं तव्हां गुमराह न थींदव। ॿिए मक़ाम ते मुंहिंजे साईं फरमायो इन हाज़िहिल क़ुलूब तस्दाउ, ए दुनिया वारो हिननि दिलनि ते बि ज़ंगार चढ़ी वेंदी अथव, हिननि दिलनि ते बि कट चढ़ी वेंदी अथव, हे दिलियूं बि ज़ंगार आलूद थी वेंदियूं अथव, हे दिलियूं बि कटजी वेंदियूं अथव। सहाबा अर्ज़ कयो साईं दिलियूं कीअं कटबियूं? मुंहिंजे साईं फरमायो कमा यसदाउल हदीदु इज़ा असाबहुल मा, ए दुनिया वारो अगरि लोह जे टुकड़े खे तव्हां पाणीअ जे वेझो कंदव, लोह जे टुकड़े ते कट चढ़ी वेंदी, लोह जे टुकड़े ते ज़ंगार चढ़ी वेंदी, लोह जो टुकड़ो ज़ंगालूद बणिजी वेंदो, लोह जो टुकड़ो कटजी वेंदो। मुंहिंजे साईं फरमायो जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे कुफ्र जो पाणी मिलंदो, जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे शिरक जो पाणी मिलंदो, जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे गुमराही जो पाणी मिलंदो, जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे गुनाहनि जो पाणी मिलंदो, जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे बदमाशी जे कमनि जो पाणी मिलंदो, जेकॾहिं तव्हांजे दिलनि खे बुरी संगत ऐं बुरी सोहबत जो पाणी मिलंदो, मुंहिंजे साईं फरमायो तव्हांजे दिलनि ते बि ज़ंगार चढ़ी वेंदी, तव्हां जूं दिलियूं बि कटजी वेंदियूं। मुंहिंजे साईं खे सहाबा अर्ज़ कयो क़ील फमा जिलाउहा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए ख़ुदा जा पाक पैगंबर फिदाक अबी व उम्मी, असांजो अब्बो बि तव्हां तां कुर्बान थिए, असांजी अम्मा बि तव्हां तां कुर्बान थिए। साईं लोह जो टुकड़ो कटजी वेंदो आहे, असां रवाती सां लोह खे साफ़ कंदा आहियूं। साईं अगरि दिलनि जे मथां कट चढ़ी वञे, अगरि दिलियूं कटजी वञनि, अगरि दिलनि ते ज़ंगार चढ़ी वञे, अगरि दिलियूं ज़ंगालूद थी वञनि, साईं दिलनि ते कहिड़ी रवाती हलायूं? मुंहिंजे साईं फरमायो क़ाल कसरतु ज़िक्रिल मौत व तिलावतिल क़ुरआन, ए दुनिया वारो जेकॾहिं तव्हां जूं दिलियूं कटजी वयूं हुजनि, तव्हां क़ुरान जी घणी तिलावत कजो ऐं मौत खे घणो यादि कजो, अल्लाह ताला तव्हांजे दिलनि जी कट खे पाणी लाहे छॾींदो।